अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील तव्हांखे बक़ाया जेका आहे उहा ॾींदा हलूं। जेका हाणे क़िस्त ईंदी इन में आख़िर हाणे थींदो छा। इन क़िस्त में बिल्कुलु हाणे रबनि खे ख़त्मु कयो वेंदो या रबनि जे साम्हूं उठ खे तड़पाए तड़पाए मारियो वेंदो या वरी कुझु ॿियो कयो वेंदो या वरी ॻोठ वारा बग़ावत ते लहींदा वरी ॿीहर हिकु भेरो नंढा ॿार बि उहे अखियूं ॾेखारींदा कमाल ख़ान खे ऐं कमाल ख़ान खे वॾो ख़ौफ़ थी पवंदो ॻोठ वारनि खां त हाणे छा कयां इन्हनि खे कीअं रोकियां। बिल्कुलु दोस्तों ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में पहिरियां खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायदि खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर बि ज़रूरु कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका हाणे क़िस्त राति अचण वारी आहे। पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ो छोटू आहे उहो बि कमाल ख़ान खे अखियूं ॾेखारींदो ऐं कमाल ख़ान इहो सोचींदो त इन्हनि में एतिरी हिमत काॾों आई। हू जीजा खे जेको आहे न बुरो भलो चवंदो घटि वधि ॻाल्हाईंदो चवंदो इन ॻोठ वारनि में हाणे काॾों हिमत अची वई जो मुंहिंजे ख़िलाफ़ु बीहनि था। ज़ाहिर ॻाल्हि आहे इहो तूं ई भड़कायो हूंदो आमिर जे ज़रिए तॾहिं मूं आमिर खे ख़त्मु करे छॾियो तॾहिं ही ॻोठ वारा हाणे मूंखे अखियूं ॾेखारीनि था। पोइ दोस्तों जीअं हू शहर ॾांहुं कमाल ख़ान निकिरी वेंदो ॻोठ वारा हिकु भेरो ॿीहर ईंदा हिते जेको आहे कमाल ख़ान जे उताग ते इकट्ठा थियण जी कोशिशि कंदा ऐं एहतजाज करण जी कोशिशि कंदा ऐं कालू कोशिशि कंदो त मां रबनि ऐं ओठे खे छॾाए वठां लेकिन इहा कोशिशि नाकाम थी वेंदी। छाजे करे हिते कमाल ख़ान बि अची वेंदो लेकिन कुझु घणो गंद थियण वारो आहे नेक्स्ट एपिसोड में। पोइ उहे वरी जेको आहे ओठे जे लाइ भलो न थींदो। ओठे वीचारे जो आहिस्ता आहिस्ता हाणे टाइम पूरो थियण वारो आहे। बाक़ी वञी बचंदो रबनि। कुझु क़िस्ता आहिनि इहे सीन जेका तव्हांखे कहाणी ॿुधाईसीं कुझु क़िस्तनि जे अंदरि इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। छाजे करे ॿ क़िस्तनि टिनि क़िस्तनि जी कहाणी ॿुधाईंदा आहियूं। असांखे ॾींदा इजाज़त ख़ुदा हाफ़िज़।